इमाम अली अलैहिस्सलाम जी ख़िदमत में एक शख़्स अची चवण लगो, या अली, जॾहिं असां घर में दाख़िल थियूं था त असां अहिड़ो छा कयूं जो असांजो अमल खैरो बरकत ऐं रहमत जो सबबु बणिजे। बस इहो चवणु हुओ त इमाम अली अलैहिस्सलाम फरमायो, मूं अल्लाह जे रसूल खां ॿुधो त जॾहिं बि घर में दाख़िल थियो त आवाज़ बुलंद करे सलाम कंदा कयो, छो जो इंसान जॾहिं दुनिया में घुमंदो आहे त नज़र, हसद, गीबत ऐं गुनाह जा असरात उन जे जिस्म ते रहिजी वेंदा आहिनि। ऐं जीअं इंसान घर में दाख़िल थींदो आहे त उहे ॿाहिरि खां माण्हुनि जा उहे असरात पंहिंजे पाण सां गॾु खणी ईंदो आहे। यादि रखिजे, जॾहिं बि इंसान घर में दाख़िल थिए त सलाम कंदो करे त जीअं उहे असरात ॿाहिरि ई रहिजी वञनि